नाज़रीन कावश ऐं KTN पारां 4 डिसंबर ते वेढ़ा वरी वसंदा खुशहाल थींदी सिंध जे उनवान हेठि जर जंग में हिन वक़्तु कचहरियुनि जो महफ़िलुनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। अॼु बिरियासिटी भरिसां ॻोठ कुंडाखाई में मेन स्टॉप ते हिकिड़ी मच कचहरी रखी वई आहे। अचो त उन हवाले सां हिते आयल सुगड़नि खां पुछूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। एकता जे ॾियारे जे हवाले सां वेढ़ा वरी वसंदा खुशहाल थींदी सिंध, अतहर काज़ीअ इहो ऐलान अदा पहुचायो हर हंध, पटी पंहिंजी यादि कंदासीं ज़ेर ज़बर तोड़ी मंद, ॿधीअ साण ॿेड़ी तरंदी ॾींदासीं न कॾहिं ॾंद, महिनत साण मुड़सी करे हणी नेठ कंदासीं हंध, खुशहालीअ जो ख़वाब ॾिसण लाइ वॼाए तार तंबूरे वारी तंद, सिंध साण सिर लॻे प्यार में कबो पंध, सिंध सां जेको नफ़रत करे छॾाए जल्द उन्हीअ मां जिंद, क़ौम जे लाइ आॾो कूड़ा खणंदा कहिड़ो कंध, पटको पोशाक पेवंद आहे सहता सिंध जी। जेको ॿोॾ मुतासिरनि वारो मसइलो इन लाइ असां पाण चऊं पिया त वरी अहिड़ी का मुर्क मुंहं ते अचे ऐं इनशाला जेकॾहिं अहिड़ा तव्हां प्रोग्राम कंदा रहंदव त इनशाला मुर्क अची वेंदी। जीअं सुगड़ चयो आहे त अकुलमंदनि जूं ओताकूं हमेशह हलनि, अचनि को ताक़त त मुर्कियूं पिया मिलनि, आज यादि करियो कुर्ब कचहरियूं कनि, पोइ वर वर ॾियो वठनि कई हलियो चनि हाशिम चए। उन जॻह ते माण्हू ॾिसो न हिते बि कई माण्हू मुख़्तलिफ़ ॻोठनि जा मुख़्तलिफ़ शहरनि जा वर वर करे आया आहिनि हिन महबत जे मेड़ाके में। ऐं हीउ जेको ॾियारो रखियो वियो आहे इन जी तमामु असांखे ख़ुशी आहे ऐं इनशाला इहो ॾियारो असां चङे नमूने सां मल्हाईंदासूं। सिंध जा आहिनि मिठड़ा ऐं मनठार माण्हू, सूरत ऐं सीरत जा शाहूकार माण्हू, दुखी दिलि जा दिलबर ऐं दिलदार माण्हू, बेशक बहादुर ऐं मनठार माण्हू, सर्वेच सूर्य सचादार माण्हू, हीणनि जा हमदर्द हमवार माण्हू, मिलणा ऐं खिलणा मज़ेदार माण्हू, सरहा ऐं सुरहा सदाकार माण्हू, जोधा जवान जूंझार माण्हू, सालेह सियाणा वींझार माण्हू, रहन शाद आबाद हरवार माण्हू, खुशहाल हूंदा उहे कुर्बदार माण्हू, मुहाबे मुहम्मद जे थिया सदबार माण्हू, वंडनि ऐं विरहाइनि वॾा प्यार माण्हू, ॾाढा ॾितल ॾेह जा आहिनि होशियार माण्हू। इंशाल्लाह अहिड़ा प्रोग्राम असां दिलि व जान सां पढ़ंदा रहंदासीं। जिथे बि सॾु थींदो सिंध जो सॾु उते सुगड़ ज़रूरु वेंदो। सुगड़ चए थो त ठे ठॻीअ जो ठाह था ठाहिनि, सिंध अमड़ सां सीनू साहिनि, जिरे बुन जिन खे से बि मालिक सॾाइनि, नीमक जी का पवंदनि मार, साईं सिंध जी लहका सार, साईं सिंध जी लहका सार, जीम जंजालपुर शहर समूरा रहिजी विया सभु ख़्वाब अधूरा, ग़रीब वेचारा पापनि में पूरा, वॾा महांगाई कया वार, साईं सिंध जी लहका सार, साईं सिंध जी लहका सार। दोस्तों 4 दिसंबर इंतज़ार में हर सिंध जो बचो पर जेके सिंध में रहण खां अलावा ॿाहिरि मुल्क थी रहनि था उन्हनि खे बि इंतज़ारु आहे 4 दिसंबर जो त ईद जो ॾिहाड़ो अचे ऐं असां पंहिंजे मिटनि अज़ीज़नि मारुनि खे उन पोशाक सिंधीअ में ॾिसी ऐं ख़ुशि थियूं ईदूं मल्हायूं। शाहिद मीर सहतो KTN न्यूज़ बिरियासिटी।